हेलो हेलो जी दा छाछिनो से नंबर आरो की साईं नंबर और छाछिनो से नंबर जो हाँ नंबर और छाछिनो से ये तो भाउ है मुंहिंजो। अच्छा छा की पैसनि जा अदा तोखे पहिरीं ॻाल्हि आहे त इहा मालूमात ई कोन्हे। मां पाण मिसकिन माण्हू आहियां, मच्छी वारो माण्हू आहियां। सारो ॾींहुं मुंहिंजो दरिया सां कमु आहे। मच्छी मारे मच्छी गुज़ारो। हाणे तूं 20 लाख रुपया घुरिया आहिनि। 20 लाख रुपये जेतिरी मूंखे औकात आहे? मूंखे सॼी तस्दीक आहे तुंहिंजे माण्हू मां वटि आहे। उहा त साईं ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर ॻाल्हि इहा आहे तूं कहिड़े बि इलाइक़े मूं खणी ॻाल्हाईंदो पिया काथूं बि कंहिं कोई जांच कर वञी तोणी सुल्तू हुजे, सूमर हुजे, जाम हुजे, कहिड़ा ई माण्हू हुजनि, पुछा कर त बाद सोडे जी औकात छा आहे या इन वटि पैसो छा आहे, मडी छा आहे। मां त जाइ पर ई मसवाड़ ते वेठो आहियां। अच्छा जी हेलो सही आहे त दिमाग़ फिट थी वेंदो तूं पाण कंदे मां ॾे ॻाल्हायां मां तोॾे कोन कंदुमि। अदा हाणे दिमाग़ मुंहिंजो ॿियो छा सेट थी वेंदो? मां तो को फिटायो या विड़दो त कोन पियो भाउ। तूं पैसनि जो बंदोबस्तु करना पैसनि जो बंदोबस्तु जानी मां पाण खे खपायां बि 20 लाख त पंहिंजा 5 लाख रुपया ई मां न ॻणाए सघंदो आहियां। तूं चवें जाथे त मां तोरे भाउ क़ुर खणी अचां, बाक़ी ॿी त मां वटि वाह कोन्हे। भाउ तूं कंहिंखो जांच करे पहिरियों पुछी ॾिस त बाबा इन माण्हू जी मिल्कियत या हैसियत कहिड़ी आहे। न पोइ सही आहे। हा हिकिड़ो हूंदो आहे न त का शइ हुजण सां न ॾिए त पोइ ॿी ॻाल्हि आहे। मूंखे सॼी तस्दीक आहे तव्हां कुझु कने को तो वटि हर शइ आहे। सियाणे जो मां तस्वीर तो वटि आहे त तूं ॿुधाए मूंखे। आहे तस्वीर त मां बदी छो आहे मां न वञे कुझु खां आहे बाबा जो तूं इहा त कहीं जंहिं बि कई आहे हिकिड़ी, जा तूं दुश्मनी कई आहे, जा कंहिं ग़लतफ़हमी में तव्हांखे खजी वियो आहे इहो माण्हू। पहिरीं ॻाल्हि आहे त मां इहो वरितो आहे कांटे ते 7,000 जी पघार आहे जेको तूं खणी वेठो आहे जंहिं वटि। मां सॼो ॾींहुं मच्छी या काठियुनि जो वापारु कंदो आहियां। सॼे मुल्क खे ख़बर आहे। उहो वेंदे हेठि ताईं जाम अनवार हुजे केरु हुजनि, पुछा करे ॾिसे त सोढे वटि छा औकात आहे। तूं सही आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे। हा न मोर जॻह ते हुजे मां वटि का शइ त मां त उहा ई ॻाल्हि करां था। मां वटि हे ॻाल्हि हेतिरी आहे। चने का बस ठीक है नंबर न खुल्लो तो मिल जाएगा। जी भाउ न खुल्लो तो नंबर भी तो मिल जाएगा। गोले गोले पाण थकिजी वञे। सियाणे छा ॿियो तंग थी वेंदोमांसि बसि ॿियो तव्हां मारे छॾियो वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। ॿियो मां हाणे तंग छा थींदोमांसि। बीमारी जो पीओ न अब हाणे तूं मारे छॾियो इहो खून तुंहिंजी गिची में आहे। ख़ुदा जो ॿार तुंहिंजे मथां आहे। बाक़ी मुंहिंजी माउ ॾींहुं राति क़ुर लोरींदी वेठी आहे। असां मिसकिन माण्हू जो असां सां काई मतिलबु कई आहे त बसि अलाह लोड़ींदो उनखे बि। हाणे असां छा करे सघंदा आहियूं भाउ। पैसा ॾियण जहिड़ा हुजूं आहे त तोखे चऊं अदा हे पैसा असां वटि आहिनि, हे क़ुर आहे, मुसाफ़ आहे, पर असां वटि यकीन करे औकात कोन्हे एतिरी जेकी मतिलबु कयूं। असां पाण झेड़नि जा पुलिसनि जा फटिया पिया पटिया पिया। ॿियो इन ग़रीब खे झले अब हाणे तोखे को मां रमज़ान में को फ़ाइदो कोन मिलंदो। खणी तूं धाड़ियल हूंदे या चोर हूंदे कहिड़ो बि हूंदे, पर कुझु कमु उहो कर जेको ठहे बि सही, अखियुनि ते बि ठहे। अदा ठीकु आहे कमु करण जहिड़ो आहे माण्हू। हा न ॿियो हाणे हुजे का औकात मुंहिंजी हुजे हा तूं कंहिंखो मुंहिंजे लाइ पुछे चवंदो सोढो पाण मां पाण हिमालती शहर कोन वेंदो। मुंहिंजे मथां केस आहिनि। मां पाण रूपोश थी भईंदो हुओ ग़रीब माण्हू कंहिं महिल दरिया ते कंहिं महिल किथे कंहिं महिल किथे। हाणे तूं मुंहिंजे भाउ खे हथु खड़ी हणी वेही रहियो आहे। फ़क़ीर अलाह ख़ैर करे तूं कमु अहिड़ो करे छॾियो आहे असांजे लाइ तुंहिंजी ॻाल्हि खे। ॿियो हाणे तोखे छा वधीक चऊं। मां चयो जो तो वटि तस्दीक ग़लति आहे पोइ जो तूं सोढे बुटे जी तस्दीक करियां तोखे कोई माण्हू ईअं न चवंदो जो हिन वटि का शइ आहे। हा बाक़ी जो सोढो टकोर जो सम्झी खणो त उहो ॿियो आहे। हा न मोर जॻह जी भाउ मुंहिंजो भाउ ॾेरकी न मुंहिंजो भाउ ॾेरकी कोन्हे। असां पाण में भाउ जेका आहियूं हिते मीरा साईं वटि वेठा आहियूं। इन मुर्तज़ा शाह जी जाइ में 3500 रुपया हुनखे मसवाड़ ॾींदा आहियूं। हा न असां ॾेरकी में वरी कारू मुंहिंजो भाउ वेठो आहे। ॾेरकी जा त मां त केस आहिनि मां वरी भॻल आहियां। मां हाणे धाड़ियल हुजां त तूं मुंहिंजो भाउ कोन ॿधी विया आहियां, पर ॻाल्हि इहा आहे त हाणे तूं ॿधियूं वेठो आहे त ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं धरती हूंदी त मां ई कोन चवंदो पिया तूं भले मारे छॾेसि अलाह ख़ैर कंदो। ज़िंदगी हूंदसि हयाती बचियल अथसि त पंहिंजे घर घुमंदो अची।
लेकिन असांजो बिज एतिरो ख़राबु कोन्हे। पैसा तो तुम तो ये पाकूंगी। सेण जो मां वटि हूंदा त मां तोखे ॾींदुमि भाउ। हाँ कंहिंखे चवां, कंहिंखे वञी मिंथ करां बाबा, कंहिंखे मेड़ करां कि मिलां कंहिंसां? पैसा हाथ में चार पैसा मत फुटाए तो दस में मानो तू पान वेंदे तो माथा मिलदे। सोना तोसां मां मिलंदुमि, तूं जिथे चऊं मां तोसां मिलंदुमि। मूंखे छा कंदे तूं? पर ॻाल्हि इहा आहे त तूं जिथे चवंदे कंहिं माण्हू खे चऊं, कंहिंखे चऊं त तूं चऊं त असां हुनखे अलाह ख़ुदा करूं, को हेॾे को होॾे, को मेड़ को मिंथ, कंहिंखो का ॻाल्हि सम्झूं सही न। पैसा हाथ में कर वो दशे आगे से दशे। अल्लाह अकबर चवंदा पैसा हथ कर। पैसा हाणे तूं 20 लख रुपया घुरी वठो अलाह जा बहाना। मूंखे 50,000 जेतिरी औकात कोन्हे, तूं 20 लख घुरिया आहिनि। तूं माण्हू अगरि भलो धाड़ियल हुजां तूं माण्हू त को खणी अचां, को माण्हू खणी वञा, को माण्हू त को हज़ूरो भंगवार तोरे पैसा खणी जा, मां चवां ठीकु आहे, को ॿियो तोरे खणी जा, पोइ चवां भली पैसा कंहिं माण्हू खे खयो थी। तूं त हिकिड़े ग़रीब मिसकीन खे खणी जो वेही रहियो, हाणे मूंखे चवंदो तोखे लताड़े पैसा वठंदुमि। तुंहिंजी मर्ज़ी आहे। बस ना तो फिर तो ये राज अभी मां जो तो मत हम सूरत करने का मां दरबार वा करांगे। मतिलबु ॻाल्हि इहा आहे त अथी वीचारो हिकिड़ो अपी पाप नाजाइज़ क़ुर लुॾंदा पिया थी वधीक। हाणे तूं पाण ॼाण ॿियाण तोखे मां छा चवां दा। बस ना तो ठीक है तो फिर मैं गलत तो कोई को ना कर ठीक है मेहरबानी। ॿुधे था हक़ीक़त इहा आहे जो हुजे औकात तोखे चऊं भाउ हे ॻाल्हि आहे हो ॻाल्हि आहे। बाबा जो असुल इहा ॻाल्हि आहे तूं चवे तोरे क़ुर चाहे, तूं जिथे चवे मां तोखे 12 सुठो क़ुर चाहे अचां पियो। हाणे तोरे छा करां? तूं असांजी हक़ीक़त इहा थी, हर माण्हू चवंदो आहे तुंहिंजो भाउ केरु चवंदो, तुंहिंजो भाउ केरु चवंदो, तूं पाण ईअं कई वठो ड्रामो कयो अथव। को चवंदो आहे कीअं, को चवंदो आहे काॾे बाबा मां मिसकीन माण्हू, मूंखे कहिड़ी ख़बर। ॿुधेव ॿुधेव तूं मुर्तज़ा शाह को पुछा कहिड़े माण्हू को तूं जांच कंदे मुंहिंजे लाइ, तोखे ॿुधाईंदो त बाबा सोटे वटि हे मिल्कियत आहे। ॿुधी हाणे जीअं वधीक थोरी सलाह हुजे था। मां सलाह इहा आहे पैसनि जो बंदोबस्तु कर, पंहिंजो राति ॾींहुं करे गॾा सेण राति ॾींहुं गॾाइण वारी ॻाल्हि हुजे, मां वटि पैसा हुजे न, जीअं तूं मूंखे फ़ोन कई मां उहो ई कयां। जॾहिं मां चवंदो मां फ़क़ीर जॾहिं पाणी रूपो हुजां, सिगरेटनि खां परेशान आहे, को माण्हू वठी ॾिए त ठीकु आहे न, त वेठो आहियां। ॿुधव ईअं कोन जो न जो भली ठीकु आहे, हे ॻाल्हि आहे, तोखे सुल्तू को पुछा कर, जानू ईंदड़ को पुछा कर, कंहिं को पुछा कर, जो सोडो सॼी उमिरि ॿेड़ी वांदो हो जो जो दरिया ते या इन वटि का ॿी मिल्कियत आहे। गफूर को पुछा कर, जाम को पुछा कर, जंहिंखो तूं पुछी ॾिस बाबा सोडे वटि मिल्कियत कहिड़ी आहे। ठीक है मेहरबानी। हा